तो उम्मीद आहे सभु ख़ुशि हूंदव, ख़ैरियत सां हूंदव। अॼु मुख़्तियार अली शीदी जो एल्बम आहे 19, 25, 35 वॉल्यूम तमामु बहितरीनु एल्बम आहे। हिन एल्बम में सुठा गीत आहिनि, सुठी शाइरी आहे, बहितरीनु शाइरी आहे ऐं हिन में सुठो गीत बल्कि हिकु न 4-5 गीत आहिनि जेके हिन वक़्तु बि माण्हू ॿुधनि था ख़ुशीअ सां। उनजो पहिरियों गीत जेको आहे मूंखे बि पसंदि आहे, हुजे हिकु बीमारी त दवा बि वठूं का, सड़ियो पियो अंदरि वा यार मिड़ई पिया जीऊं, हुजे हिकु बीमारी त दवा बि वठूं। इहो तव्हां ॿुधो ई हूंदो, तमामु मशहूरु गीत आहे। दोस्तनि जा कमेंट्स आहिनि, शामिलु कयूं। पहिरियों कमेंट्स आहे हुबदार अली भाउ जो, लिखियो आहे त मुख़्तियार शीदी जो 17 एल्बम, अदा 17 एल्बम जो फ़ोटो न आहे, इन करे आऊं वीडियो कोन ठाहियो आहे, पर इंशाल्लाह कोशिशि में लॻा पिया आहियूं, कमु थी वेंदो। उनखां पोइ सिराज अमन लाशारी भाउ लिखियो आहे वेरी नाइस वीडियो। हुबदार अली लिखियो आहे ग्रेड एल्बम 18 ऐं शहबान सोलंकी लिखियो आहे त अदा कुझु गीत भला आहिनि, वॾी महिरबानी। ऐं उनखां पोइ सिराज अमन लाशारी भाउ लिखियो आहे मुख़्तियार अली शीदी माना नूहनि जा एल्बम बिल्कुलु आहिनि, उहे बि रखंदासीं इंशाल्लाह तमामु जल्द। शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे नाइस वीडियो। ऐं कमेंट्स खां बाद तव्हांखे ज़रूरी ॻाल्हि ॿुधायूं त ही वीडियो जेके आऊं ठाहियां पियो त इन में सिर्फ़ु इंफॉर्मेशन आहे, गीतनि जी मालूमात आहे ऐं हिन में असां कोई बि गीत शामिलु नथा कयूं। ऐं हिन में बसि इहो ई ॿुधाईंदासीं त ही एल्बम कहिड़े साल में आयो आहे ऐं हिन में कहिड़ा गीत आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि ऐं हीउ एल्बम केतिरो सुठो हलियो आहे ऐं हिन में कहिड़ा गीत सुठा आहिनि जेके हिन वक़्तु बि माण्हू ॿुधनि था दिलि सां। ऐं तव्हांखे ॿुधायूं त हर फ़नकार जो पंहिंजो जेको आहे आवाज़ु आहे, हर एल्बम में अलॻि अलॻि अंदाज़ ॾींदो आहे फ़नकार, पर हिन एल्बम में मुख़्तियार शीदी जो पंहिंजो हिकु तमामु सुठो आवाज़ु आहे ऐं बहितरीनु अंदाज़ सां हिन एल्बम ही कयो आहे। ऐं काफ़ी दोस्त हिनखे ख़बर बि न हूंदी त शायदि ही गीत हिन एल्बम में आहे। आऊं हिन एल्बम खे पढ़ियो आहे त ख़बर पई आहे त यार वाकई हिन में ही गीत आहिनि। तो हाणे हलंदासीं हिन गीतनि ॾे। त पहिरियों गीत जेको लिखियलु आहे सागर शाह जो, गीत जा बोल लिखिया अथई हुजे हिकु बीमारी त दवा बि वठूं का। उनखां पोइ आहे मीर मोहम्मद अब्बासी जी शाइरी आहे, गीत तमामु सुठो आहे। गीत जा बोल लिखिया अथई कमकार ज़माने जा। ऐं उनखां पोइ आहे अरबेलो चनण शाइर आहे, तमामु सुठो पुराणो शाइर आहे, उनजी शाइरी आहे। गीत जा बोल लिखिया अथई माण्हुनि झले या छॾियो त एॾे न वञ थोरो। ऐं उनखां पोइ आहे ग़ुलाम कादिर जी शाइरी आहे ऐं गीत जेको आहे न तमामु सुठो लिखियो अथई, बहितरीनु। सोना तोसां लॻे सिरही हयातीअ ताईं ॿधल आहियां, माना ही बि तमामु सुठो गीत आहे, हिन वक़्तु मशहूरु गीत आहे हिन वक़्तु जो। उनखां पोइ आहे शाहनवाज़ जी शाइरी आहे नथो निभाए पाण। ऐं उनखां पोइ आहे ख़ैर मोहम्मद जी शाइरी आहे, गीत जा बोल लिखिया अथई रोई रोई माठ कई से। ऐं उनखां पोइ आहे जागीरानी साहब, उनजो गीत आहे, गीत जा बोल आहिनि तोखे अहसासु पोइ थींदो मुंहिंजे मरण जो। उनखां पोइ आहे मीर मोहम्मद अब्बासी जी शाइरी आहे, गीत तमामु सुठो आहे। गीत जा बोल तमामु सुठा आहिनि गम कर बेवफ़ा त मुंहिंजे हाल जो। ऐं दोस्तो अव्हांखे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा ऐं अहिड़ी इंफॉर्मेशन वीडियो ॾिसण लाइ असांजो चैनल सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं दोस्तनि ताईं शेयर कंदा त जीअं उन्हनि खे थोरी मालूमात अचे।